अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ओपन फोरम में आऊं असां गॾु ताहिरा वज़ीर। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में असीं ॻाल्हाईंदासीं सिंध में जेका मेरिट जी लताड़ थी रही आहे उनखे कीअं रोके सघिजे थो। मेरिट जी लताड़ जे हवाले सां असीं पंहिंजे सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते बि अवाम लाइ इहो ई सुवाल रखियो, जंहिं ते अवाम पारां जेको रद्दमल ॾिनो वियो आहे उहो अवां सां शेयर कंदा हलूं। मुख़्तलिफ़ राया आहिनि, मुख़्तलिफ़ तजवीज़ूं बि ॾिनियूं वियूं आहिनि, त अव्हां सां उहे शेयर कंदासीं। सिकंदर अरबाब पल साहब लिखियो आहे त कानून जी बालादस्ती पूरे निज़ाम खे ठीकु करे सघे थी। तॾहिं त अहमद अली साहब लिखियो त सिंध में मेरिट जे लताड़ रोकण लाइ भर्तियुनि जो सॼो अमल मुकमल शिफ़ाफ़ बणायो वञे, सिफ़ारिश ऐं सियासी मुदाख़लत जो ख़ात्मो आंदो वञे ऐं हर उम्मीदवार खे संदसि क़ाबिलियत ऐं महिनत जी बुनियाद ते बराबरि मौक़ियो ॾिनो वञे। जॾहिं त नूर ज़मान साहब लिखियो आहे SPSC जे समूरे अमले खे 6 महीननि लाइ डेप्यूटेशन ते मुक़ररु कयो वञे ऐं ई मेकिंग जो निज़ाम लागू कयो वञे। थर्ड पार्टी ज़रिए शफ़ाफ़ जाइज़ो वरितो वञे। जेके ऑफिसर या मुलाज़िम ग़फ़लत, बदउनवानी या बेज़ाब्तगियुनि जा ज़िम्मेवार साबित थियनि, तन खे सरकारी नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वञे। लक्ष्मण दास साहब लिखियो आहे त हर इम्तिहान थर्ड पार्टी खां वरितो वञे। जेका पॉलिसी ठाही आहे उन में का बि तब्दीली न आणणु घुरिजे। टॉप टू बॉटम पॉलिसी तहत भर्ती जो अमल करणु घुरिजे। ऐं जॾहिं त अमजद पंवर साहब लिखियो, सियासी मुदाख़लत खे रोके मुकमल शिफ़ाफ़ तरीक़े सां नौजवाननि खां टेस्ट वठी नतीजा हासिल करे सघजनि था। इनायत तुनियो साहब लिखियो आहे IBS अख जे वाइस चांसलर खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन मुक़ररु कयो वञे। 100% मेरिट ईंदी, इहा हिकु तजवीज़ आहे इनायत तुनियो साहब जेका ॾिनी। ज़ाकिर अली साहब लिखियो त जेसिताईं पुराणो सियासी निज़ाम तब्दील न थींदो तेसिताईं कुझु बि तब्दील न थींदो। साकिब अली सिंधी साहब लिखियो आहे सिंध में केतिरनि ई ॾहाकनि खां इदारनि में वॾनि उहिदनि ते नाअहल माण्हू वेठल आहिनि। तालीमी इदारनि तोड़े ॿियनि इदारनि में अहिड़ा माण्हू वेठल आहिनि जिन खे अलिफ बे जी ख़बर न आहे त उहे पॉलिसियुनि ते अमल कीअं कंदा। जेसिताईं पाड़ खां शयूं बहितर न थींदियूं तेसिताईं सिंध में मेरिट जी लताड़ ख़तमु न थींदी। इमाम अली अबड़ो साहब लिखियो आहे त सिंध में मेरिट जे लताड़ जो सभ खां वॾो सबबु सियासी मुदाख़लत, सिफ़ारिश, करप्शन ऐं शिफ़ाफ़ एहतसाब जी खोट आहे। जॾहिं ताईं भर्तियुनि, दाख़िला ऐं तरक़ी जो निज़ाम मुकमल शिफ़ाफ़ न थींदो तेसिताईं मेरिट सिर्फ़ नारो ई रहंदी। नाज़रीन, जेके राया साम्हूं आया आहिनि अवाम पारां अवां सां शेयर कयूं पिया। वकार अहमद मंगदो साहब लिखियो आहे त सिंध में मेरिट जे लताड़ रोकण लाइ सभ खां पहिरीं सिफ़ारिश, रिश्वत ऐं सियासी मुदाख़लत जो ख़ात्मो ज़रूरी आहे। नौकरी, दाख़िला ऐं सरकारी मुक़ररी लाइ शिफ़ाफ़ तरीक़ेकार इख्तियार कयो वञे। टेस्ट ऐं इंटरव्यू जा नतीजा अवाम आॾो रखिया वञनि ऐं मेरिट लिस्ट खे लाज़मी तौरु ऑनलाइन जारी कयो वञे। ज़ुबैर सियाल साहब लिखियो आहे त मेरिट जी बहाली लाइ पहिरियों क़दम इहो आहे त हर सरकारी भर्ती मुकमल शिफ़ाफ़ बणाई वञे। टेस्टुनि, इंटरव्यूज़ ऐं नतीजनि जो समूरो रिकॉर्ड अवाम आॾो रखियो वञे, जीअं कंहिं बि क़िस्म जे शक ऐं शिकायत जी गुंजाइश न रहे। जेकॾहिं कंहिं इदारे ते मेरिट जी भञकड़ी साबित थिए त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ जे कानून मूजिबि कार्रवाई कई वञे। उॼण उस्मान साहब लिखियो आहे पहिरियां जेके नौकरियूं ॾियनि पिया उन्हनि खां पुछो छा उहे मेरिट आणणु चाहिनि था या न। जेकॾहिं हू मेरिट चाहिनि ई नथा त पोइ भली केतिरा ई आइडियाज़ हुजनि, उन्हनि जो को बि फ़ाइदो न आहे। मेरिट चाहिनि था त पोइ केतिरा ई तरीक़ा आहिनि जिन सां मेरिट आणे सघिजे थी। ही अवाम पारां जेको असांखे कुझु तजवीज़ूं ॾिनियूं वयूं, जेके ही असां सवाल रखियो अवाम जे लाइ त जेका सिंध में मेरिट जी लताड़ थी रही आहे उनखे कीअं रोके सघिजे थो, उहा मां सां शेयर कई आहे। नाज़रीन, इन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। सीनियर कानूनदान आहिनि शाहिद सुमरो साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम शाहिद सुमरो साहब। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अव्हांजी। शाहिद सुमरो साहब, सभ खां पहिरीं असांजो सवाल अव्हां खां इहो हूंदो त जेका सिंध में मेरिट जी लताड़ थी रही आहे आख़िर उन जा बुनियादी कारण कहिड़ा आहिनि ऐं उनखे कीअं रोके सघिजे थो। वॾी महिरबानी ताहिरा साहिबा तव्हांजो लाइन ते वठण जो ऐं ॾाढो ज़बरदस्त क्वेश्चन आहे जेको अॼुकल्ह असां ॾिसूं था त जिते किथे हड़तालूं लॻियूं पियूं आहिनि, बुख हड़तालूं लॻियूं पियूं आहिनि त मेरिट जी लताड़ थी थिए। ऐं बदकिस्मतीअ सां असां वटि सिंध में त उन खां सभ खां वधीक आहे जो की ॿियनि कंट्रीज़ में प्रोविंसिस में बि आहे, पर सिंध में त बिल्कुलु बाहि भरी पई आहे जेका मेरिट जी लताड़ थी रही आहे उनजे ख़िलाफ़। सिंपल इन खे असां ईअं कंदासीं त ॾिसो, हिकिड़ो माण्हू रोड ते ड्राइविंग को बि एक्सपर्ट ड्राइवर कंदो आहे त उहो तव्हांखे मंज़िल ते आसानी सां पुॼाईंदो आहे, पर उन जी जॻह ते जेकॾहिं तव्हां नाअहल माण्हू जंहिंखे ड्राइविंग न अचे उनखे तव्हां ड्राइविंग सीट ते वेहारींदव त तव्हां ॾिसंदव त तव्हां ख़तरा वधी वेंदा, एक्सीडेंट जा चांसिस वधी वेंदा ऐं तव्हां मंज़िल ते न पुॼी सघंदव। ईअं असांजो मुल्क आहे जेको असांखे तमामु घणी तरक़ी करणी आहे। दुनिया इलाही तेज़ी सां वधी रही आहे अॻिते,
असां हिते इंग्लैंड में रहूं था, असां ॾिसूं था दुनिया किथे आहे ऐं जॾहिं बि असां विज़िट करणु ॿियनि कंट्रीज़ में वञूं था ऐं हिन कंट्री में बि रहंदे ॾिसूं था त दुनिया इलाही तरक़ी करे वई आहे। पर अफ़सोस थो थिए त असांजो मुल्क तरक़ी नथो करे, पाकिस्तान में तरक़ी नथी थिए ऐं ख़ासि तौर ते सिंध में तरक़ी नथी थिए। उन जो रीज़न ई इहो आहे त मेरिट जी लताड़ थी थिए ऐं जेके अहल माण्हू जंहिं जॻह ते हुजणु खपनि, जेको इन गाॾीअ खे अॻिते खणी हलनि, जेको मुल्क खे अॻिते खणी हलनि, उन्हनि खे उन्हनि जी अहलियत जे मुताबिक़ सीट नथी ॾिनी वञे ऐं पोइ नाअहल माण्हुनि खे सिफ़ारिश ते, पैसनि ते उन्हनि सीटुनि ते विहारियो थो वञे ऐं पोइ हू मुल्क जो बेड़ो गर्क करण में या उनखे तबाहीअ जी तरफ़ वठी वञण में हू पंहिंजो किरदारु था अदा कनि। बहितर इहो थींदो त मेरिट जी लताड़ न थिए ऐं जेके बि माण्हू जंहिं वटि वाॻूं आहिनि उहो इन ते सीरियस थी सोचनि त असां पंहिंजे थोरे ई कंहिंजी सिफ़ारिश जे या पैसनि जे चकर में असां मुल्क खे तबाह था कयूं, जेको मुस्तक़बिल में असांखे दुनिया सां जहिड़ी तरीक़े सां दुनिया वधी रही आहे अहिड़े तरीक़े सां असांखे वधिणो पवंदो, न त असां किथे बि असांजो नालो निशान न रहंदो ऐं वॾी क्रिटिकल सिचुएशन आहे। ऐं इन सिचुएशन में असांजा हुकुमरान जेके आहिनि न उहे निंड में आहिनि ऐं असांजा हुकुमरान पंहिंजी हुकुमरानीअ जे नशे में आहिनि, जेको मुल्क जो न पर पंहिंजो ऐं पंहिंजी पार्टी जो, तंज़ीमुनि जो ऐं पंहिंजी दोस्तनि जो। त शाहिद जी, शरीफ़ साहब, छा एहतिसाब जा जेके मौजूदा इदारा आहिनि उहे मेरिट जे लताड़ खे रोकण में कामयाब रहिया आहिनि तव्हांजी नज़र में? बिल्कुलु बि न। ॾिसो असां कॉन्स्टिट्यूशन जेकॾहिं पढ़ंदासीं न, मां कानून जो शागिर्दु आहियां, पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन हुजे या दुनिया जा कहिड़ा बि मुल्क आहिनि, उहो उन्हनि जो तव्हां कॉन्स्टिट्यूशन ॾिसंदो त लॉस ठहंदा आहिनि उन्हनि जी भलाई जे लाइ, त उतां जे अवाम जी भलाई जे लाइ। पर बदकिस्मतीअ सां असांजे मुल्क में कानून ठहंदो आहे हुकुमराननि जी भलाई जे लाइ। तव्हां ॾिसंदव त नेब में जॾहिं इहा हुकूमत चेंज थी त नेब में अमेंडमेंट्स आयूं त हाणे पॉलिटिशियन्स ते नेब न करे सघंदी, उन्हनि ते एक्शन न खणी सघंदी। हाणे हुन में हेतिरी डिजिट वधाए छॾियऊं त जेकॾहिं ही हेतिरनि करोड़नि खां घटि हूंदो त हुन ते नेब जो को न हूंदो, त इदारनि खे इंडिपेंडेंट करणो पवंदो। असांजा बदकिस्मतीअ सां इदारा इंडिपेंडेंट न आहिनि, छो जो हुकुमरान जेके आहिनि उनखे क़ानूनी तौर ते अहिड़ो महफ़ूज़ था करे छॾनि, छो जो उहो क़ानून उहे ई ठाहींदा आहिनि, पार्लियामेंट में उहे ई हूंदा आहिनि, त पोइ उनखे अहिड़ो महफ़ूज़ था करे छॾनि त उहे इदारा न उन्हनि वटि एतिरा पावर्स था हुजनि, न वरी उन्हनि खे जॾहिं हू इंडिपेंडेंट थियण जी कोशिशि था कनि त वरी उन्हनि खे इंडिपेंडेंट कयो थो वञे। उहे पंहिंजे ई मुफ़ाद में इस्तेमालु था कनि ऐं मुल्क जे मुफ़ाद में इस्तेमालु नथा थियनि। न क़ानून मुल्क जे मुफ़ाद में थो ठहे, न वरी इदारनि खे मुल्क जे मुफ़ाद में हलणु थो ॾिनो वञे। अच्छा त शाहिद मां शरीफ़ साहब। सम्झंदुमि त तव्हांजे जी। तव्हांजे सुवाल जो जवाबु इहो ई आहे त उहे फ़ेल थी चुका आहिनि ऐं इदारनि खे एक्शन खणणु खपे ऐं हुकुमराननि खे को उन्हनि ते सख़्ती करणु खपे, पर अनफॉर्चुनेटली नथी थिए। जी। अच्छा, इम्तिहानी अमल जेको आहे छा उनखे मुकमल तौर डिजिटल करण सां मेरिट खे यकीनी बणाए सघिजे थो? अ, इहो ताहिरा साहिबा वेरी सिंपल आहे, वेरी सिंपल। ॾिसो असां छा कंदा आहियूं, जो दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे फॉलो कंदासीं या त पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु कयूं या वरी दुनिया जी जेके बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि खे फॉलो कयूं। सिंधियुनि में हिकिड़ी चवणी आहे त या त पाण मुड़ुसु माण्हू हुजे या मुड़ुसुनि जे कुल्हे ते हुजे। त हाणे असां पाण लॉज़ त अहिड़ा नथा ठाहियूं या असां अहिड़ो सिस्टम त नथा रखूं जो असां पाण मुड़ुसु माण्हू सॾियूं, वरी असां मुड़ुसु माण्हुनि जे कुल ते आहियूं। माना हिन जो मक़सदु इहो आहे त असांखे उन्हनि मुल्कनि सां जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि इन्हनि खे फॉलो करणु घुरिजे, त जीअं इहे इन्हनि तरक़ी कीअं कई आहे असां बि कयूं। त तव्हांजे सवाल जो जवाबु इहो आहे त इन्हनि सभिनी मुल्कनि वटि डिजिटलाइज़ सिस्टम आहे। मसलन असां हिते 4 साढे 4 साल थी विया आहिनि मां हिते रहां थो ऐं जेके बि मां हिते डिग्रियूं कयूं आहिनि या असां हिते प्रैक्टिस कयां पियो, मां कानून जी ऐं वकालत कयां पियो, असां ॾिसूं था त हर चीज़ डिजिटलाइज़ थी वई आहे। पर बदकिस्मतीअ सां अॼु बि असां वटि एतिरो पुराणो सभई साल पुराणो सिस्टम आहे, उहो पननि ते लिखजनि था पेपर, वरी उहे पोइ उन्हनि खे हेरा फेरी कनि था, कंहिंजो पेपर कढी कंहिंमें था विझनि। डिजिटलाइज़ हूंदो ॻाल्हि ई ख़तमु थी वेंदी ऐं उहो करणु खपे। असां पाण इंटेंशनली उहो नथा कयूं त जीअं सुभाणे असां कंहिंखे रिलीफ ॾियणो हुजे त उहो पोइ न न पॉसिबल थी सघंदो। इन जे करे असां हिनखे डिजिटलाइज़ नथा कयूं, जेको इंतिहाई ग़लति अमल आहे ऐं इन सां असांजे मुल्क जी तरक़ी बि रुकिजे थी ऐं डिजिटलाइज़ थिए। छो जो तव्हां इंग्लैंड में ॾिसंदव, मां जेतिरा बि इम्तिहान ॾिना आहिनि
उहे सभु हिते डिजिटलाइज़ आहिनि। माना हर चीज़ किथां ई मां पेन पेपर त अॼु ताईं असां खयूं ई न आहियूं, त पेन ऐं पेपर थींदो छा आहे? ऐं या दुनिया जा ॿिया बि तव्हां मुल्क तरक़ी याफ़्ता मुल्क ॾिसो त उते तव्हांखे ईअं ई मिलंदो, पर बदकिस्मतीअ सां असांजे मुल्क में आहे ऐं इहो हिकिड़ो सबबु आहे जेको तरक़ी नथी सघे ऐं जेको मेरिट जी लताड़ थी थिए। त सुमरो साहिब, छा अव्हांजी नज़र में एहतिसाब जा जेके मौजूदा इदारा आहिनि, मेरिट जे लताड़ खे रोकण में कामयाब रहिया आहिनि? मां पहिरियों अर्ज़ु कयो न त बिल्कुलु जी, बि जी। उहे रहिया आहिनि, छो जो सिंध गवर्नमेंट में एंटी करप्शन आहे इदारो, उन में तव्हां ॾिसंदव त उन में ई वधीक करप्शन आहे। ऐं कुझु टाइम पहिरियां त तव्हां ॾिठो हूंदो त हुनजे ख़बरुनि में या हिते असां ॾिसूं पिया त सोशल मीडिया ते त एतिरी क़दुरु करप्शन थी वई आहे जो उनजो वज़ीर जेको आहे न उहो पिणु इस्तीफ़ा ॾियण जे लाइ तयारु हुयो या उनखे चयो पियो वञे त इस्तीफ़ा ॾियो। त उन इदारे में पाण पिणु करप्शन आहे। वरी जेकॾहिं वफ़ाक़ी इदारो ॾिसिजे नेब जो, त उन्हनि खे उन्हनि जा पावर्स उन्हनि कर्टेल करे छॾिया आहिनि ऐं उहे पोइ शायदि उन में सूबाई उन में इन्वॉल्वमेंट नथा करे सघनि ऐं उनजे करे उन्हनि जी ॿिन्ही इदारनि जी, इहे ॿई एहतिसाब जा इदारा आहिनि ऐं उन में नथी थिए उहो एक्शन नथा खणी सघनि ऐं पोइ हिननि जी मर्ज़ी जी थिए जीअं हू वणे कनि था। त सुमरो साहिब, असीं ॾिसूं पिया हिन सिंध में जेके JEST जा उम्मीदवार हुजनि या जेके ही सिंध पुलिस जा जेके कैंडिडेट्स जेके आहिनि, उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अदालतुनि में वञण बावजूदि जेके आहिनि, केतिरा ई उम्मीदवार आहिनि जिन खे इंसाफ़ नथो मिले। आख़िर हुन जा कारण कहिड़ा आहिनि? ॾिसो असां वटि मां छो जो कानून जो शागिर्दु आहियां त मां इहा बि ॻाल्हि चवंदो आहियां त असां वटि अॼु बि हिन एॾे जदीद ज़माने में जिते दुनिया अलाए किथे पहुती आहे, अॼु जे दौर में बि असां वटि कानून ॾाढा पुराणा आहिनि। असां वटि जुडिशरी जो सिस्टम जेको आहे उहो 6वीं तरमीम में हुनखे मफ़लूज कयो वियो आहे। उहे बि उन्हनि खे कोर्टुनि में जेके जज आहिनि उन्हनि खे हाणे कॉन्स्टिट्यूशनल वोट वठिणा पवंदा। माना उन्हनि खे हाणे पहिरियां उहे हूंदा त उहे थोरा आज़ादु हूंदा, पर हाणे उन में जेके पब्लिक जा नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि उन्हनि एड कयो आहे, त हाणे उन्हनि जा वोट्स थियनि था। पोइ उहो वरी उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ, हुकूमत खे ख़ुशि करण जे लाइ वरी हुकूमत कॉन्स्टिट्यूशनल बेंचिस थी ठाहे, त उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ हू उन्हनि जे अगेंस्ट में फ़ैसिला नथा ॾेई सघनि। पोइ हुन में अदलिया आज़ादु नथी रहे ऐं जॾहिं अदलिया आज़ादु न रहंदी त मुल्क न हली सघंदो। त ईअं असां वटि अदलिया बि आज़ादु न आहे। इन जे करे हू अदालत में जॾहिं वञनि था त अदलिया पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर या ईअं न थिए जो उन्हनि खे परमनेंट न कयो वञे, कन्फर्म न कयो वञे या ईअं न थिए उन्हनि जो बेंचिस खसियूं वञनि, त उन जे करे पोइ उहे सही तरीक़े सां इंसाफ़ नथा ॾेई सघनि ऐं पोइ इहे जेके बि अहल माण्हू आहिनि जंहिंखे मुल्क हलाइणो आहे उहे सरापा एहतिजाज आहिनि। जेके नाअहल माण्हू आहिनि उहे जेके आहिनि असां वटि हुकुमरानी था कनि ऐं पोइ मुल्क तरक़ी नथो करे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी शाहिद सुमरो साहिब। जी नाज़रीन, शाहिद सुमरो साहिब, बैरिस्टर शाहिद सुमरो साहिब जी ॻाल्हि ॿोल बि अव्हां ॿुधी आहे। संदन चवणु आहे त जेकॾहिं सिफ़ारिश ऐं रिश्वत ऐं जेको सियासी मुदाख़लत आहे उनखे रोकियो वञे त जेका मेरिट जी लताड़ आहे उनखे रोके सघिजे थो। नाज़रीन, हिन प्रोग्राम जे पहिरें हिसे में असीं ॻाल्हि ॿोल कई आहे सिंध में मेरिट जे लताड़ जे हवाले सां। इते वठूं था शॉर्ट ब्रेक।